नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियुनि ऐं इज्तिमाउनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी करे छॾी आहे। घरू खाते पारां पीरसनि ऐं ॿारनि जी मेला जी महफ़िलनि में शिरकत पासो करण जी हिदायत कई आहे। मेला जे महफ़िलनि ऐं जलूसनि में मास्क जी लाज़मी इस्तेमाल समेत समाजी विथी खे यकीनी बणायो वञे। जलूस महफ़िलनि में शिरकत कंदड़नि जो टेम्परेचर चेक कयो वञे। मेला जे महफ़िलनि, रैलियुनि ऐं जलूसनि दौरान कोरोना SOPs ते अमल खे यकीन बणायो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियुनि ऐं इज्तिमाउनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी करे छॾी आहे। घरू खाते पारां पीरसनि ऐं ॿारनि जी मेला जी महफ़िलनि में शिरकत पासो करण जी हिदायत कई आहे। मेला जे महफ़िलनि ऐं जलूसनि में मास्क जी लाज़मी इस्तेमाल समेत समाजी विथी खे यकीनी बणायो वञे। जलूस महफ़िलनि में शिरकत कंदड़नि जो टेम्परेचर चेक कयो वञे। मेला जे महफ़िलनि, रैलियुनि ऐं जलूसनि दौरान कोरोना SOPs ते अमल खे यकीन बणायो वञे।